खाणीअ मां खायो, खाणीअ मां खायो, मुठीअ मंगर मडियो, हेकर उझायो, ॾेई बुर लोहार जी। खाणीअ मां खायो, मुठीअ मंगर मडियो। तव्हां ॾिठो हूंदो त लोहर जे भर में उन वटि ॿियूं त सांदाण हूंदी आहे, सिराण हूंदी आहे, धवण हूंदी आहे, मुतरका हूंदा आहिनि, इहे उनजा औज़ार हूंदा आहिनि। पर हिकिड़ी नंढड़ी मामूली ॻाल्हि इहा आहे त उनजे भर में हिकिड़ी नंढड़ी पाणीअ जी कूंडी रखियलु हूंदी आहे। उहा पाणीअ जी कूंडी तव्हांखे ख़बर कान्हे त उहा छाजे करे रखी आहे, तव्हां सॼो ॾींहुं ॾिसो पिया, पर पाण खे उहा नथो अचे जेको लतीफ़ जीअं उनखे बयानु करे थो, ॾेई बुर लोहार जी। जेका उनजी सम्झाणी आहे उहा हीअं आहे त उहा जेका कूंडी आहे उनजो नालो आहे ठाराई। जॾहिं लोहर पाण लोह खे कुटे, सौत में आणे, ॻाढ़ो करे कुटे, उन मां को बि उनखे औज़ार हथियार जेका बि शइ ठाहिणी, घड़णी, तख़लीक़ करणी हूंदी आहे, उनखे कुटे सटे वरी उनखे पाणीअ जो जेको आहे सो चुरूं भरे हीअं हणंदो आहे, उनखे चइबो आहे बुर ॾियणु। ससी चए थी हेकर उझायो, ॾेई बुर लोहार जी। लतीफ़ ससीअ में चए थो, ॾेरनि खे चए थो त तई त उन लोहर खां बेरहम आयो जेको उनखे लोह खे टांडे में ॿारे साड़े उन्हनि जी शिकिल तब्दील करे छॾे थो, पर हुन वटि एतिरो रहम आहे त उनखे पाणीअ जो छंडो हणे थो। तव्हां त मूंखे पाणीअ जो छंडो बि कोन आयो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.